सकरन में शाइर ऐं ज़रई माहिर मीर मोहम्मद पीरज़ादे जी पहिरीं वरसी मल्हाई वई। मोहम्मद बख्श महर लाइब्रेरी में मीर मोहम्मद पीरज़ादे जी पहिरीं वरसीअ ते संदसि किताब सारस सारोणियुनि जा जो महूरत कयो वियो। तक़रीब में ॻाल्हाईंदे टाउन चेयरमैन सैयद मोहम्मद मुनीर शाह ऐं ॿियनि चयो त मीर मोहम्मद पीरज़ादे जे अदब में कयल महिनत खे हमेशह यादि रखियो वेंदो। हुन सभु कम इबादत सम्झी कया। ॿीहर जे पुर त पुराणे तकराता हमले बाद तहफ़ुज़ जी अपील कई आहे। मोहम्मद यूनुस सोडर ॿुधायो त कुझु साल अॻु अदालत में शादी कई जंहिं तां जरगो करे ॾंड बि मड़ियो वियो। हुन चयो त 4 ॾींहं अॻु संदसि घरवारीअ जी जनाज़े निमाज़ दौरान इस्माइल गुल हसन ऐं ॿियनि हमलो कयो। मोहम्मद यूनुस सोडर चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फड़ा पीआरण वारी मुहिम जो इफ़्तिताह कयो। कमिश्नर सैयद मोहसिन अली शाह 7 ॾींहनि वारी पोलियो ख़िलाफ़ ख़ासि मुहिम जो इफ़्तिताह कयो। कमिश्नर सैयद मोहसिन अली शाह सिहत खाते जे अमलदारनि खे हिदायत कंदे चयो त पोलियो ख़िलाफ़ शुरू थियल मुहिम दौरान सभिनी ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फड़ा पीआरण लाइ हर मुमकिन क़दम खंया वञनि। जामशोरे जी सेंडोज़ रोड जदोजहद कमेटी डीसीए जे ख़ातिरीअ बाद एहतिजाज 1 महीने लाइ मुलतवी करे छॾियो आहे। सेंडोज़ रोड जदोजहद कमेटी तरफ़ां 9 ॾींहं बि एहतिजाज कयो वियो, जिते डिप्टी कमिश्नर फरीदुद्दीन मुस्तफ़ा पहुची ॻाल्हियूं करे मुतालबा पूरा करण जी ख़ातिरी कराई। डीसी जामशोरे चयो त सेंडोज़ रोड ते बीठल पाणी ऐं रोड जी हालत ख़राब हुजण जो नोटिस वरितो आहे। ड्रेनेज जो निज़ाम बहितर कयो वेंदो। वगड़ में शहरनि पारां बरसात जो पाणी निकाल न करण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। गुलाम हुसैन मलिक, अफ़ज़ल जोनेजी ऐं ॿियनि चयो त बरसात खे केतिरा ई कलाक गुज़रण बावजूद इंतिज़ामिया अघोर निंड सुतल आहे। हुननि चयो त पाणी रोड ते बीठल हुजण करे शहरी ॾुखियनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। अॻवाननि अपील कई त शहर में सफ़ाई सुथराई निज़ाम बरक़रार रखी शहरनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk